सखरंड मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर राजकुमार ओड मूजिब सिंध यूनाइटेड पार्टी सखरंड तरफा SUP पुनहल खान चांडियो जी अगवान एडवोकेट बिलाल मल्लाह ते कातलानो हमलो कंदे जवाबदार गिरफ्तार न करण खिलाफ डिविजनल सदर फलक शेर ओड, तालका सदर शहमीर खान जमाली ऐं सिटी सदर कासिम सुमरो जी अगवानी में DSP ऑफिस सखरंड जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। इन मौके ते मथियन अगवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु ॻोठ दलील धेरो जे बाअसर वॾेरे पारां SUP अगवान एडवोकेट बिलावल मल्लाह ते हमलो करे सख़्त तशद्दुद कयो वियो हो, जंहिंजी FIR अदालती हुकुम ते जवाबदारनि खिलाफ PK थाणे ते दाख़िल कराई वई आहे। हुननि चयो त पुलिस वॾेरनि जे वंगार वहंदे को बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। हुननि चीफ जस्टिस ऑफ सिंध खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त बिलावल मल्लाह ते वेश्याणो तशद्दुद कंदड़ हमले आवरनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में नेशनल हाईवे ब्लॉक कयो वेंदो। धरणे में अयूब खोसो, बचल डहियो, चाकर जलबाणी, यासीन मल्लाह, शौकत हुसैन मेमण, वसीम कीरियो, कुर्बान मक्सी ऐं ॿियनि कारकुननि वॾी तादाद में शिरकत कई।